बावजूद रब जो दीन न छॾियूं, नमाज़ न छॾियूं, ज़िक्र न छॾियूं, क़ुरान न छॾियूं, रब खे यादि कंदा रहिया। इहे मिस्कीन मुस्तफ़ा करीम जी रहमत जे साये जे हेठां ओ पंहिंजे पिरियनि वटि हुजा प्यारी थियूं न कयारी, छा कंदियूं माण्हुनि जूं पोइ मयारो है। पंहिंजे पिरियनि वटि हुजा प्यारी थियूं न कयारी, छा कंदियूं ॾे जूं पोइ ॾिंगायो। ओ सूर सुमण नदियनि अल्लाह, ओ रोज़ वसाया वारी थियूं न कयारी, छा कंदियूं माण्हुनि जूं पोइ मयारो है। पंहिंजे पिरियनि वटि हुजा प्यारी थियूं छा कंदियूं माण्हुनि जूं पोइ मयारो अल्लाह, छा कंदियूं माण्हुनि जूं पोइ मयारो। मिस्कीनिया घबरायो न, गुरबता दिलगीर न थियो, भाइरो फ़कीरो बेरोज़गारिया परेशान न थियो। रब तव्हांखे छॾियो आहे न छॾींदो, बुखियो रब को न छॾियो आहे न को छॾींदो। ज़िंदगी ॾींदो त मानी बि ॾींदो, ॾंद ॾिनई त मानी बि ॾींदो। दिलगीर न थियो, अॼु तंगी आहे त सुभाणे आसानी बि थियण वारी आहे। सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि सही इब्न हिब्बान में हदीस पाक थी अचे, साईं फरमाइनि था तजतमीऊन यौमल क़ियामा, क़यामत जे ॾियारे तव्हां सभई हिकिड़े मैदान मशर में गॾु थींदव। अॻियां पोयां सभु हिकिड़े मैदान में गॾु थींदव। फयुक़ाल ऐन फुक़राउ हाज़िहिल उम्मा, पोइ सॾु थींदो त हिन उम्मत जा मिस्कीन मारूअड़ा किथे, गरीब फ़कीर किथे हिन। पोइ उहे गरीब मिस्कीन ईंदा, फरमाईंदो न माज़ा मिलतुम, तव्हां कहिड़ा अमल कया हुया। अर्ज़ कंदा रब्बना बतुलीना फसबरना, ए मुंहिंजा मौला असांखे मिस्कीनियूं ॾिनई, गुरबतूं ॾिनई, रोज़गार जी तंगी ॾिनई, वरी मथो लॉकडाउन आया, वरी कोरोना जा वबाऊं आयूं, मौला ॾाढियूं तंगियूं ॾिठियूंसीं। फसबरना, असां सब्र कयो, असां ज़ीरड़ियूं दाऊं कोन कयूं हुयूं, वाका कोन कया हुया। वलैतल अमवाल वसुल्तान खैरना, तो माल दौलतूं कुर्सियूं इक़्तिदार ॿियनि खे ॾिना, मिस्कीनी असांखे ॾिनई। पर मुंहिंजा मौला असां उन मिस्कीनी ते बि सब्र कयोसीं, मस्जिद कोन छॾी हुईसीं, दिलबराबाद जो पंधु कोन छॾियो हुयोसीं, तुंहिंजो ज़िक्र कोन छॾियोसीं, अल्लाह अल्लाह दुरूद ऐं सलाम कोन छॾियोसीं। रब फरमाईंदो सदक़तुम, तव्हां सच चयो, सच था चयो।
दुखन में भी ता मुझो दर न छड़ियो यो तो सच था चो हाणे वञो हड़ई जन्नत में ओ जेके पैसे वारा बंगलन वारा उहे ना बीठा हुंदा रब फरमाइंदो मिस्कीन वञो अॻ में ही जन्नत रे वतबती शिद्दतुल हिसाब अला ज़विल अमवाल वसुल्तान मालन वारा कुर्सियुन इक़्तिदार वारा पैसे ॾोकड़ वारा उन्हनि ते हिसाब किताब जी सख़्ती हूंदी पुछाणो पियो थींदो पर गरीब मिस्कीन फ़क़ीर बिना हिसाब जे जन्नत ॾे हलिया वेंदा मां तोखे ॿुधाईंदुसि त अॼु तोखे मिस्कीनी जो फ़ाइदो कहिड़ो अॼु तव्हां खणी आयो हुई न दिलबर साईं खे तव्हां अञा त मूंखे मिस्कीनी आहे कम नथा बणजनि उन ॾियारे ते ख़बर पवंदई जॾहिं अमीर बादशाह हिसाब ॾींदा पिया वॾेरा ताजर तवंगर हिसाब ॾींदा बीठा तूं मिस्कीन फ़क़ीर जन्नत ॾे हलियो हल में बिना दुनिया ॾिसंदी त फ़क़ीरनि जो शान छा आहे दुनिया ॾिसंदी त अल्लाह अल्लाह चवण वारनि जो शान छा आहे पर मक़सद आहे त पंहिंजे फ़क़ीरी में सच्चा हुजूं न अॼु निमाज़ पढ़ी सुभाणे न पढ़ी कॾहिं जलसे ते अची कॾहिं न अची कॾहिं ॾाढ़ी रखियूं अथी कॾहिं पूरियूं अथी कॾहिं रेल में कॾहिं जेल में चोरनि सां पूरो साधन सां बि पूरो ईअं त न थींदो न छा था चओ बिरंगा न थियो बिमुहा न थियो बिचापुड़ा न थियो रंग हिकिड़ो वठो दुरंगी छोड़ कर यक रंग हो जा सरासर मूम या फिर संग हो जा बिरंगो थियण त मुनाफ़िकनि जो कमु आहे न रंग हिकिड़ो वठो फ़क़ीरी वारो रंग रंग वठबो फ़क़ीरी वारो सदाई फ़क़ीर कम वरी ॿिया कंदो अथई जोगी जुगत करता नहीं कपड़ा रंगा तो क्या होया जोगी जुगत करता नहीं कपड़ा रंगा तो क्या होया दिल दे अंदर रंगता नहीं घर पर रंगा तो क्या होया जिसे इश्क में वो सिर दिया तो जगे जिया तो क्या होया ओ काज़ी किताबां खोल के मसले दसे दई और के पढ़ता अमल करता नहीं काज़ी बना तो क्या पढ़ते पढ़ता अमल करता नहीं काज़ी बना तो क्या होया जिसे इश्क में वो सिर ना दिया तो जगह जिया तो क्या होया फ़क़ीरी सच्ची नमाज पढ़बी मस्जिद जो कम न छॾबो अल्लाह जो ज़िक्र कबो दुरूद सलाम पढ़बो मदीने वाले साईं जी गुलामी कबी सुन्नत शरीयत अमल कबो घर वारनि खे बि नेक बणायो पुटनि खे बि नमाज़ी बणायो बच्चनि खे बि सालियो बणायो मुझे नबी जे दर जा सच्चा गुलाम बणजी वञो को मिस्कीनी जो घबरायो न फिक्र मदासुर न थियो रही ॻाल्हि अछो ऐं अटो रब न छॾियो आहे न छॾियो
झूपड़ो सिर लिकाइण जे लाइ रब ॾिनो आहे ऐं ॾींदो ऐं खाइण जे लाइ मानी तव्हांखे बुखियो रब न छॾींदो बसि तव्हां रब सां सचा थी वञो दुनिया बि तव्हांजी आख़िरत अल्लाह करीम असां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए रब करीम शर मदीने वारे साईं जे ग़ुलामी में जियारे ग़ुलामी में मौत नसीब वेहो वेहो हे किताब है रमजान करीम सुभान अल्लाह रमजान में लिखियो अथमि इहो तव्हां वठंदो ऐं रमजान जे बारे में पर पूरे साल जा अमाल हिन में लिखियल आहिनि ॿियो वरी नंढड़ो किताब आहे ईमान और उसके तकाज़े उर्दू में ये किताब वठो पढ़ो ऐं पंहिंजे बच्चनि खे बि पढ़ी ॿुधायो ऐं इंशा अल्लाह ताला सुभाणे ज़ोहर जी निमाज़ खां पोइ मंशुर ॾंड ते हिकिड़ो हल्को प्रोग्राम थींदो ज़ोहर निमाज़ खां पोइ वरी शाम जो इंशा अल्लाह ताला हे जेको आहे हाफ़िज़ अब्दुल जब्बार इन वटि हिते ट्रेक पारी निमाज़ खां पोइ उते घड़ी खनि दुआ घुरंदासीं ऐं फ़कीर अब्दुल गफूर कुरड़ो आहे उन वटि बि दुआ घुरंदासीं सुभाणे शाम जो अलाह साईं वक़्त में बरकत विझी ॾींदो ऐं ॿी वरी तव्हांखे ख़ासि दावत इहा बि हुजे जो मथियो महीनो थींदो ज़ुल्हज शरीफ़ जो ज़ुल्हज पाक जी 8 जी शाम 9 जी रात खानपुर के पासे में दरगाह काजी बुरहानुद्दीन रहमतुल्लाह अलैह उते सालानी महफिल है उर्स है बुजुर्गन जो उन में ही आजिज़ भी शरीफ थी